हाँ फकीर पे लंघे हलवाई जो दुकान है तो मन तो चाहे लड्डू खाएगा। लड्डू खावा। अरे कैसा खाएगा, पैसा ही नहीं है। पैसा नहीं है चाहे नहीं खाएगा, खिलाओ। मन भीड़ है मथो चरी जिद मन जो। हाँ? अब आ नेठ आयो अंदर, हल भला हल वे हल दिखा रहे हैं। वेठो चई क्या चाहिए, नौकर आयो चई 4 लड्डू। 4 लड्डू दो खड़ी आयो खादई है। और चाहिए और भी खाएगा। हाँ और भी किलो सवा माल खाइयो है। पछे तो किए चई बस आनंद थियो। वारे वाह आनंद आनंद। अब बाहर निकतो तो नौकर तो चए सेठ के बहन को पैसा वठो 13 रुपया 20 पैसा सस्ता पे जो जमानो। 13 रुपया 20 पैसा पर संत बुधे जो तो हले हले वियो। हलो अरे पैसा दे वठेस पैसा दे वठेस न बुधे सी न पियो वठेस बुधे सी न पियो न अची पकड़ियो चे पैसा त दे। पैसा छाजा पैसा लड्डू छाजा पैसा लड्डू जो खाधे चे माल जो खाधो चे कंहिं खाधो के जंहिं खाधो आहे तंहिंखो वञी वठो नी। उन्हीअ को वठू न अञा ॾींहुं आहे संत ॾींहं जो फुरे फुरे थो असांखे। जंहिं खाधो खाए तूं पियो माल तूं पियो ॾे ऑर्डर तूं पियो ॾे हाँ। अची वरितोसि अब ॾिनोसि मार मारियोसि 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 भले कंहिंखे मार जूं कंहिंखे मारूं मार पाण थो खाइजी मारियोसि। मारियोसि हिते सेठ बीठो गुरमुख सम्झई बाबा जो जहिड़ो मन सां आहे। घणा पैसा अथव? एतिरा पैसा 13 रुपया 20 पैसा मां थो चवां। मां तो ॼणे छॾेसि संत फकीर आयो हुते जे आज किनारे वण जे वेठो वेठो आहे और पछे तो मन खा मन लड्डू खाएगा चे नहीं खाएगा नहीं खाएगा नहीं खाएगा है कोई अवल मार मिटी कर मन है मत आना चाहिए ककुपन है बाबा मन चई त हेॾो हाणे टैक्सीअ मथां तूं वेठो आहे कि न टैक्सी तुंहिंजे मथां वेठी आहे। ॿुधायो हाँ? मन की फकीरन मारियो बस गाड़ी कंहिंजे हथ में आहे तुंहिंजे हथ में आहे न पोइ हेॾे मोड़ चाहे हेॾे मोड़ो पाण ॼाण मालिक तूं है न हलाइण वारो। बाबा संतन जो चयो मञींदे सदाई सुखी रहंदे।